बाबा सूरह नूर आयत नंबर 55 जेका सैयद बादशाह मौज़ू रखियो हो। हाँ त चए पियो त इन में असां साबित कंदासीं त केरु क़ुर जो मुनकिर आहे। पोइ इहा गुफ़्तगू इन आयत ते हले थी। भले जेको नओं दोस्त एड थियो आहे त गुफ़्तगू करे पंहिंजी ख़िलाफ़त इन आयत मां साबित करे। ठीकु आहे, असांजे नज़रिए मुताबिक़ त इहा आयत जेको आहे इमामत खे उसूल दीन में शामिल थी करे। जी जी इन मसइले ते ॻाल्हायूं था ख़िलाफ़त ते। सूरह नूर ते जे हवाले सां असांजी दावा इहा आहे त इन मां अलाह ताला ख़ुलफ़ाए राशिदीन जेके आहिनि उन्हनि जी ख़िलाफ़त जे लाइ अलाह ताला इशारात बयानु कया आहिनि, सिफ़ात बयानु कयूं आहिनि त ही जेकी जंहिंमें सिफ़ात हूंदियूं उन्हनि खे अलाह ताला ख़िलाफ़त ॾींदो। ठीकु आहे, अगरि ॾिसूं त छा वाक़ई अलाह ताला इन आयत ते अमल कयो आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ अलाह ताला इन वाइदे खे पूरो कयो आहे। त असां ॾिसूं था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ अलाह ताला सैयदना अबू बकर, उमर, उस्मान, अली इन्हनि खे ख़िलाफ़त ॾिनी आहे। यानी साबित थियो त इमाम मुराद इहे ई सलाम अलैकुम साईं, ख़ुशि आमदीद बाबा, ख़ुशि आयो ॿियो ख़ैरु साईं। ठीकु आहे, सूरह नूर में जेको आहे ख़िलाफ़त राशिदा तव्हां चओ था, पर छा रसूल खां पोइ क़यामत ताईं बसि इहे 4 ख़ुलफ़ा रहंदा? इन आयत मां 4 ख़ुलफ़ा राशिदीन कहिड़े लफ़्ज़ मां तव्हां अख़ज़ कया आहिनि, इन जी थोरी वज़ाहत कयो साईं। इन मां मुराद असां 4 ख़ुलफ़ाए राशिदीन इहे मुराद वरिता आहिनि त जॾहिं नुज़ूल आयत जे वक़्तु अलाह फरमायो मिनकुम वअदल्लाहु लज़ीना आमनु मिनकुम व अमिलुस सालिहात। त ज़ाहिर ॻाल्हि आहे मिनकुम मां मुराद जॾहिं अलाह ताला फरमायो आहे त मिनकुम जा अवलीन मुख़ातिब केरु आहिनि? अवलीन मुख़ातिब सहाबा किराम आहिनि। ठीकु आहे जी, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त इन आयत जी सिफ़ात खे वठंदो त आयत जी सिफ़ात मां मुराद इहे ख़ुलफ़ाए राशिदीन हूंदा, ॿिया अॻियां वारा थी सघनि ई कोन था। ठीकु आहे, छो जो अलाह ताला अॻियां फरमायो आहे भला युबद्दिलन्ना मिन बअदि ख़ौफ़िहिम अमना। अलाह ताला इन्हनि जी ख़ौफ़ जी हालत खे ख़तमु करे बदिलाईंदो अमन में। ज़ाहिर ॻाल्हि आहे, ख़ौफ़ जी हालत में हुया ऐं इन ते रिवायतूं बि आहिनि, हदीसूं बि आहिनि। सहाबा किराम फरमाए असां ख़ौफ़ जी हालत में हूंदा हुआसीं। हाकिम जी रिवायत आहे, असां ख़ौफ़ जी हालत में हूंदा हुआसीं, हर वक़्तु तलवार सां हूंदी हुई। ठीकु आहे, त यानी हदीस मां बि ॻाल्हि वाज़े थी आहे, सहाबा किराम जे अल्फाज़ खां बि ऐं क़ुर जे अल्फाज़ खां बि ॻाल्हि थी वाज़े त मुराद सहाबा किराम ऐं इन्हनि सां ई वाइदो आहे। अच्छा, पोइ 12 ख़ुलफ़ा वारी जेकी तव्हां वटि रवायत आहे बुख़ारी में, ॿिनि किताबनि में, सह सता में, त मूंखां पोइ 12 ख़ुलफ़ा थींदा, उहा ग़लति आहे? 12 ख़ुलफ़ा जो मतिलबु ॿियो आहे, हिन आयत जो मतिलबु ॿियो आहे। 12 ख़ुलफ़ा जो जूं सिफ़ात ॿियूं आहिनि, हिन आयत जी सिफ़ात ॿियूं आहिनि, हिनखे हिन सां न मिलायो। हा, ही जेके 4 ख़ुलफ़ा आहिनि उहे 12 वारी में दाख़िल थी सघनि था, बाक़ी 12 वारा हिन आयत में सभु दाख़िल थियनि ईअं कोन थींदा। ठीकु आहे, इन करे तव्हांजी 12 वारी ॻाल्हि रिवायत हिते फिट करणु ग़लति आहे, छो जो सिफ़ात में फ़र्क़ु आहे। हिन आयत में सिफ़ात ॿियूं आहिनि ऐं उहे सिफ़ात वरी 12 वारे में न आहिनि, सिवाइ हिकिड़ी सिफ़त जे। अच्छा हा, ठीकु आहे, माना 12 वारी हदीस तव्हांजी जेकी आहे उहा कंहिं कम जी न आहे क़ुर जे मुताबिक़। हिन आयत मां ख़ुलफ़ा ऐं जेके आहिनि हू 12 ख़ुलफ़ा, इन में फ़र्क़ु आहे। 4 सिफ़ात जेके अलाह ॿुधायूं आहिनि उहे छा तव्हां हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान में साबित कंदव? इन क़ुर जी जेके लफ़्ज़ आहिनि सिफ़ात जा, पहिरियां उहे बयानु कयो ताकी सामीन ॿुधनि त अलाह कहिड़ियूं सिफ़ात बयानु कयूं आहिनि इन आयत शरीफ़ा में। साईं, पहिरियां तव्हां इहा पूरी आयत पढ़ो ऐं जो तर्जुमो करे ॿुधायो दोस्तनि खे, पोइ वरी ईअं लफ़्ज़ ते बहस कयूं था। इहा तव्हांजी ॻाल्हि ई फज़ूल आहे त 12 वारी ख़ुलफ़ा वारी रिवायत तव्हां वटि कंहिं कम जी न आहे, इहा तव्हांजी ख़ाम ख़्याली आहे। ठीकु आहे न, क़ुर जी ॻाल्हि ॿी आहे, मफ़हूम ॿियो आहे, हदीस जो मफ़हूम ॿियो आहे। इहा तव्हांजी ख़ाम ख़्याली आहे जो तव्हां ॿिन्ही खे हिकु सम्झी वेठा आहियो, या अगरि हिकु न आहिनि त माना फालतू आहे हदीस, इहा तव्हांजी ख़ाम ख़्याली आहे बसि। ठीकु आहे, ॿी ॻाल्हि इहा त सिफ़ात साबित कंदासीं, बिल्कुलु साबित कंदासीं, छो न कंदासीं इंशाअल्लाह। फन दलाइल मौजूद आहिनि, अचो बिस्मिल्लाह, दलाइल तव्हांखे ॾियां थो मां त ईमान वारा बि आहिनि, अमल साले बि इन वटि आहे, मिनकुम बि मामूरात बि इहे आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे, ईमान उन जे आयत नाज़िल थियण थी रही हुई त अबू बकर, उमर, उस्मान अली सां मौजूदु हुया। अमिल सालिहात जी हदीस में इंशाअल्लाह पेश कंदुमि मां, ईमान हदीस ताईं नबी खां पेश कंदुमि मां, ऐं ख़ौफ़ जी हालत वारी हदीस ताईं पेश कंदुमि मां, ॿियो ताईं छा खपे, सभु असां वटि आहिनि, बेफ़िक्र थियो तव्हां। चलो तव्हां फरमाइश अमल कयूं था, वअदल्लाहु लज़ीना आमनु मिनकुम व अमिलुस सालिहात। वाइदो कयो आहे अलाह मिनकुम तव्हां मां, तव्हां सां वाइदो कयो आहे जिन ईमान आंदो तव्हां मञा, व अमिलुस सालिहात ऐं नेक अमल कनि, ला यस्तख़लिफ़न्नहुम फ़िल अर्ज़, ज़रूर ब ज़रूर उनखे ज़मीन में ख़िलाफ़त ॾींदो, कमा इस्तख़लफ़ लज़ीना मिन क़ब्लिहिम, जीअं तव्हां खां पहिरियों खे ख़िलाफ़त मिली हुई। वला युमक्किनन्ना लहुम दीनहुम, ऐं उन्हनि जे दीन खे ज़मीन में मज़बूत कंदुमि। वला युबद्दिलन्नहुम मिन बअदि ख़ौफ़िहिम अमना, ऐं उन्हनि जे ख़ौफ़ जी हालत खे अमन में बदिलाईंदुमि। या बुदूननी ला युशरिकून बि शैया, मुंहिंजी इबादत कंदा, मूं सां कंहिं शरीक न कंदा। वमन कफ़र बअद ज़ालिका फ़उलाइका हुमुल फ़ासिक़ून, ऐं जंहिं इन खां पोइ इन जो इनकार कयो इहे फ़ासिक़ीन मंझाए। ठीकु आहे, हाणे हीअ तर्जुमो थी वियो, हाणे ॿुधायो। सन बिल्कुलु सही। हाणे हिते हिकु त अलाह वाइदो कयो आहे, चए थो त मां उन्हनि खे ज़मीन ते ख़लीफ़ो बणाईंदुमि। ठीकु आहे, ख़लीफ़े बणाइण जो जेकी निस्बत आहे उहा ख़ुदि ज़ाते बारी ताला आहे। त तव्हां जेके ख़ुलफ़ा राशिदीन उन्हनि खे अलाह बणायो आहे या शूरा बणायो आहे? हिकु ॿियो, अलाह वरी तशबीह पेश कई आहे त जीअं तव्हां खां पहिरियों खे बणायो हुउमि। हाणे जेका इहा तशबीह अलाह बयानु कई आहे
इन तशबीह मां तव्हां साबित कयो क़ुर मां त अलाह पहिरियां कहिड़ा 4 ख़लीफ़ा बणाया आहिनि, कहिड़े नबी जा जेके हिन जानशीन अलाह 4 बणाया आहिनि। इन ॿिनि शयुनि जी वज़ाहत कयो त पोइ वरी अॻिते हलूं था। ख़लीफ़ो बणाइणु अलाह जो कमु आहे, वाइदो अलाह कयो आहे, बणाईंदो बि अलाह। ठीकु आहे। तव्हां चओ था त इज्तिमा शूरा जे ज़रिए बणिया आहिनि, हालांकि शूरा जो जेको आहे हिते तसवुर ई न आहे हिन आयत में। शूरा वारो नज़रिए खे बि इहा आयत बातिल करार ॾिए थी। वरी अलाह तशबीह ॾिनी आहे त जीअं तव्हां खां पहिरियनि खे मां ख़लीफ़ो बणायो हो, ओॾे बि अलाह चए थो मां बणायो, माण्हुनि न, मां बणायो, तव्हां मंझां बि मां बणाईंदुमि, तव्हां खां पहिरियनि खां बि मां बणायो हो। हाणे हिकिड़ी तशबीह अलाह जेको इहो लफ़्ज़ ॾिनो आहे तशबीह वारो, त इहा शिबाहत क़ुर मां तव्हां साबित कयो त कहिड़ा अलाह 4 ख़लीफ़ा बणाया आहिनि, कहिड़े नबी जे लाइ। पोइ भला 12 वारी जेकी तव्हां रवायत बीठी आहे उनजो को सबूत क़ुर मां भला ॾियो। हिकिड़ी ॻाल्हि मञियो न, या त 12 वारी खे मञियो या त 6 वारी खे मञियो। ॻाल्हि त हिकिड़ी मञी अथव न सही, 12 वारी खे बि मञियो था, 6 वारी खे बि मञियो था, वरी चओ था त फ़र्क़ु आहे, 12 वारी शइ हिते फिट न आहे, हिते 4 आहिनि। हाणे तव्हां कहिड़ी ॻाल्हि मञिजे? ॾिसो अलाह वाइदो कयो आहे त ज़ाहिर ॻाल्हि अलाह ई बणाया आहिनि न। तव्हां छा था चओ त अलाह ताला जॾहिं बि का शइ करे त ख़ुदि अलाह पाण अची करे अलाह तव्हांखे अगरि रोज़ी ॾिए त अलाह तव्हांखे पाण तव्हां घर जी रोज़ी पहुचाए। हा त तव्हां ई त वटि चाहियो था त अलाह ताला ॿुधाए, अगरि इहो उसूल तव्हां क़ाइमु, इन उसूल तव्हां क़ाइमु आहियो त मूंखे तव्हां ॾेखारिजो तव्हां चिरे जा क़यामत ताईं त सईद नाली जो नालो या 12 इमाम जो नालो क़ुर में आहे। ठीकु आहे, अलाह बयानु कयो आहे। ठीकु आहे, उहो मूंखे तव्हां बयानु कजो। ॿी ॻाल्हि इहा त तव्हां चओ था त 4 ख़ुलफ़ा, असां करे 4 जी ॻाल्हि कई आहे। असां चयो आहे त जेके इन आयत में नुज़ूल जे वक़्तु मौजूदु हुया उन मां इहे 4 मुराद आहिनि। असां ईअं चऊं था, मिनकुम मां असां चऊं था त जेके मौजूदु हुया नुज़ूल आयत जे वक़्तु, ठीकु आहे, उहे कहिड़ा हुया, उहे इहे शुरू वारा 4 हुया सही नाली ताईं। ठीकु आहे, असां ईअं था चऊं, असां 4 में हसर न कयो आहे, असां 4 अलाह ताला जी क़ुर जी आयत मां सम्झो आहे। ठीकु आहे, बाक़ी असां कॾहिं कोन चयो आहे त हिन मां मिन क़ब्लिकुम मां मुराद 4 ई मुराद आहिनि त अलाह 4 4 मतिलबु ॿुधायो आहे। इहो तव्हां कीअं चयो आहे? तव्हां पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि नथो कयो न, बराए महिरबानी तव्हां पंहिंजे सम्झ जी ॻाल्हि मूं ते फिट न कयो। मां ॻाल्हि जी कयां, तव्हां मूं ते ॻाल्हि कयो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि मूं ते फिट न कयो। अच्छा ॿार यानी तव्हां चओ था त हर हदीस सबूत क़ुर मां हुजे, ईअं यानी तव्हां पंहिंजे हर इमाम जो कौल क़ुर मां ॾेखारींदो, तव्हां ई चवणु चाहियो था? हा, यानी जेका हदीस नबी जी हुजे उन सबूत क़ुर मां बि हुजे, तव्हां ई चवणु चाहियो था त पोइ तव्हांजी जेके इमामनि जी हर ॻाल्हि आहे तव्हां क़ुर सां कंदो पोइ हर ॻाल्हि इमामनि जी पंहिंजी। त अहिड़ा उसूल बयानु था कयो, अहिड़ा अहिड़ी ॻाल्हियूं कयो था पिया जो ख़ुदि तव्हां कोन था करे सघो पंहिंजी किताबनि मां। इन करे जेके तव्हां उसूल मुंहिंजे लाइ बयानु था कयो न, इहो पाण बि क़ाइमु रहिजो। ईअं जो इन उसूल ते मां तव्हां सवाल कयां तव्हां चओ न न न ईअं न, त इहो उसूल तव्हां ग़लति आहे। त जेका ॻाल्हि शइ हदीस में आहे उहा शइ क़ुर मां साबित कयो, त उसूल ग़लति आहे। साईं इहो इल्मी गुफ़्तगू कयो, इहो रोज़ी ऐं ख़िलाफ़त मां जेको आहे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जेका शइ अलाह वाइदो कयो आहे उहो अलाह बणाईंदो, नबियुनि जो वाइदो अलाह कयो आहे, भला नबी माण्हुनि बणायो छा? रोज़ी जो मिसाल ॾिए थो, तूं ख़लीफ़े जो या नबी जो मिसाल ॾिए न। ठीकु आहे, कावड़ थी लॻे। हाणे अॻिते अलाह जो चए थो कमा इस्तख़फ़ल लज़ीना मिन हुम, ठीकु आहे, तव्हां में ईअं ख़लीफ़ा बणाईंदुमि जीअं तव्हां खां पहिरियां बणायुमि। हाणे पहिरियां वारी तशबीह क़ुर मां साबित कंदो न, भाउ अलाह वारो जेकी तशबीह अलाह शिबाहत ॾिए थो त उहा हदीस ऐं क़ुर मां साबित कंदो न त अलाह कहिड़े नबी खे 4 ख़लीफ़ा बणाए करे ॾिना हुआ। ऐं अलाह वरी शिबाहत छो थो बयानु करे, काफ़ तशबीह आहे न, त इन शिबाहत वारे लफ़्ज़ मां तव्हां कहिड़ा जेके ख़लीफ़ा काथूं साबित कंदो त 4 आहिनि ऐं इहे ई ख़ुलफ़ाए राशिदीन आहिनि। हाणे पोइ त भला साबित कयो इहो, जीअं अलाह चए थो मां पहिरियनि खे बणायो हो। हाणे इन लफ़्ज़ जी वज़ाहत कयो भला। ॾिसो ॻाल्हि आहे तव्हां अलाह जी शइ का अलाह वाइदो करे थो त उहो पूरे करण जी, पोइ छा अलाह ताला रिज़्क़ वाइदो कोन कयो आहे? अलाह रोज़ी वाइदो कोन कयो आहे? माना तव्हांजो चवण इहो आहे त अलाह ताला वाइदो करे त जी तव्हांखे जी कन में ॿुधाए त वाह हीउ मुंहिंजो ख़लीफ़ो आहे। हा, पोइ त तव्हां बि पंहिंजे ॿारनि मामले ख़िलाफ़त क़यामत ताईं साबित न करे सघंदो। ठीकु आहे, पोइ तव्हां वटि बि इहा ॻाल्हि कोन्हे, क़ुर जी हिकु आहे तव्हां वटि बि कोन्हे, इहो उसूल तव्हां ठाहियो था पर तव्हां ख़ुदि इन उसूल पूरा कोन लहंदो। यादि रखो तव्हांजो उसूल असांजो उसूल न आहे त अलाह ताला नाला खणी करे ॿुधाए। ठीकु आहे, अलाह ताला असां वटि अलाह ताला ॿियनि ज़रिए सां ॿुधाए ठाहींदो आहे। जीअं रिज़्क़ अलाह ताला ज़िम्मो खयों आहे, ईअं ई अलाह ताला रिज़्क़ पहुचाईंदो आहे असबाब जे ज़रिए सां। ईअं ई अलाह ताला अगरि ख़िलाफ़त जो वाइदो खयों आहे त अलाह ताला असबाब ज़रिए कंदो आहे। इहो असांजो मौक़िफ़ आहे। ऐं तव्हांजो मौक़िफ़ नाला खणी करे ॿुधाए त नाला तव्हां क़ुर में ॾेखारियो, हाणे ॾेखारियो, मां हाणे शियो थियण लाइ तयारु आहियां त क़ुर में हुजे त अली पहिरियों ख़लीफ़ो आहे, ॿियों हसन आहे, टियों हुसैन आहे, मां हाणे शियो थियण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे, तव्हांखे ॿियो छा खपे? तव्हांजो उसूल साईं मां शियो थियां थो, ॿियो छा खपे? साईं इल्मी गुफ़्तगू कयो, वरी तव्हां रोज़ी ते फिरी आया हो। ॻाल्हि आहे ख़िलाफ़त जी। ठीकु आहे, शूरा जी ॻाल्हि तव्हां त हिते त तव्हांखे क़ुर कटे थो, तव्हां हरू भरू हेॾो जी ॻाल्हियूं कयो था। रिज़्क़ जी ॻाल्हि न आहे, नबी जो बणाइणु कंहिंजो कमु आहे, ख़लीफ़ो बणाइण जो कंहिंजो कमु आहे। अलाह अॻिते आयत में चए थो न कमा इस्तख़लफ़ल लज़ीना मिन हुम, जीअं तव्हां खां पहिरियनि खे बणायो, भला पहिरियां कंहिं बणाया, अलाह बणाया या माण्हुनि बणाया? जंहिंजा बि अलाह ख़लीफ़ा बणाया आहिनि उहे अलाह बणाया या माण्हुनि बणाया आहिनि? इहो क़ुर त पाण तव्हां खां सुवाल थो करे ॿुधाए थो पियो न। हाणे इहा तशबीह त शिबाहत पेश कयो न क़ुर मां, रोज़ी वारी ॻाल्हि ते फिरिया बीठा हो। तव्हां आलिम आहियो या ईअं को सिखी आया ॿुधी आया हो? क़ुर जे लफ़्ज़ ते ॻाल्हि कयो न बाबा, तव्हां 4 मुराद या पंहिंजी मुराद वरिती आहे न, क़ुर जी मुराद न आहे न। क़ुर चए थो मां जीअं तव्हां खां पहिरियनि खे बणायो उअं ई तव्हां खां बणाईंदुमि। हाणे पहिरियां ॿुधा न क़ुर मां त कहिड़ा अलाह 4 ठाहिया ऐं उहे बि अलाह वरी उम्मत खे जेको आहे अख़्तियार ॾिनो हुजे तव्हां शूरा ठाहे करे तव्हां 4 ख़लीफ़ा बणायो। उहो हिकिड़ो मिसाल त पेश कयो न, पोयां जेको अलाह चए थो त तशबीह जेकी अलाह बयानु कई आहे। बसि साईं, पोइ तव्हां ॾे मयार न आहे जो रिज़्क़ ऐं ख़िलाफ़त हिकु जहिड़ो आहे। अलाह जेको आहे असबाब ठाहे थो, जीअं रिज़्क़ आहे उअं तव्हां वटि इमाम पोइ त ठाहींदा वञो न।
पोइ तव्हां चैन ते छो बीह रहिया हो? अच्छा, ॿियो जेको आहे आयत चए थो जेके नुज़ूल आयत में जेके हुया, छा इमाम हसन में इहे सिफ़ात न हुयूं, इमाम हुसैन में इहे सिफ़ात न हुयूं, या जेके इहे चारि उन टाइम मौजूदु आहे जिथे इहा आयत नाज़ुल थी आहे, तव्हां मुक़यद कयो था उन्हनि खे? क़ुर मां जान न छॾाए सघंदो बाबा, या भॼण जी कोशिशि न कयो। लफ़्ज़ जी ज़िमेदारी आहे, तव्हां दावा कई आहे, हर लफ़्ज़ जी वज़ाहत ॾियो ऐं क़ुर मां ॾियो, तव्हांजी मर्ज़ी खां न। हाणे इमामत में तव्हां जेको आहे ख़िलाफ़त में रोज़ी जो मिसाल था ॾियो। कमाल आहे साईं। अलहमदुलिल्लाह मां आलिम आहियां, तॾहिं तव्हांजी ॻाल्हि जो जवाबु थो ॾियां पियो। तव्हां चओ न अलाह रिज़्क़ जो वादो करे त पोइ अलाह असबाब इख़्तियार करे, पर जॾहिं अलाह ख़िलाफ़त जी ॻाल्हि करे त पोइ अलाह डायरेक्ट नाला खणी ॿुधाए। यानी तव्हांजो इहो उसूल अजीब ग़रीब उसूल आहे त अलाह ताला जो ख़िलाफ़त वारो वाइदो न, इहो न अलाह असबाब इन लाइ पैदा करे ई कोन्हनि। अलाह ख़िलाफ़त लाइ पैदा कई कोन्हे, अलाह ख़िलाफ़त लाइ नाला ई खणंदो आहे बसि। ठीकु आहे, पोइ तंहिं हूंदे बि इन उसूल ते तव्हांजो हिकिड़ो साबित थी कोन थो। न सैयदना अली, न सैयदना हसन, न सैयदना हुसैन, को बि साबित थी कोन थो। क़यामत ताईं तव्हांखे चैलेंज आहे, मां दुबारा चवां थो, पंहिंजे उसूल ते क़ाइमु रही करे तव्हां हिकिड़ो ख़लीफ़ो साबित कयो त क़ुर में अलाह चयो त अली पहिरियों ख़लीफ़ो आहे नबी खां पोइ। तव्हां पंहिंजे ठाहियल उसूल ते ई क़ाइमु नथा बीह सघो। असांखे छो त वञी रहियो तव्हां? ठीकु आहे, असां मञूं कोन था ॻाल्हि इहा, अलाह असबाब ज़रिए हर शइ कंदो आहे। ठीकु आहे, त इहे तव्हांजी ॻाल्हि फज़ूल आहे। ऐं तव्हां मिसाल ॾींदा अलाह ताला इन खां पहिरीं कयो आहे, त इन पहिरीं मुराद छा आहे? ये इस्तिख़लाफ़िल अर्ज़ आहे, ज़मीन जी ख़िलाफ़त आहे, ज़मीनी ख़िलाफ़त आहे। जीअं अलाह पहिरियों खे ज़मीनी ख़िलाफ़त ॾिनी आहे, हिननि खे ज़मीनी ख़िलाफ़त ॾींदो, इहा मुराद आहे। बाबा ही क़ुर जो लफ़्ज़ आहे न, आयत इहो अलाह इन साॻी आयत में चयो आहे न, तव्हां खां पहिरियों खे मां बणायो हो। हाणे इहा शिबाहत आहे न, काफ़ तशबीह जे लाइ आहे न, त इहो अलाह फज़ूल त न आहे बयानु कयो न। पोइ हिते को अलाह अहिड़ो वाक़ियो ज़िक्र कयो आहे जंहिं अलाह इशारो ॾिए थो, तशबीह ॾिए थो न। हाणे इहो क़ुर मां साबित कयो या तशबीह या हदीस मां ई साबित कयो त कहिड़नि उम्मतनि 4 ख़लीफ़ा बणाया हुआ। बाबा नालनि ते ईंदो त नाला बि तव्हांजे किताबनि में असां साबित कंदासीं। ठीकु आहे, तव्हांजा वॾा नाला लिखी विया आहिनि त हीअ 12 ख़लीफ़ा थींदा। ठीकु आहे, तव्हांखे कावड़ छो थी लॻे भला? असां नाला बाबा ठहियल तव्हां खां कोन था पुछूं, पर इहो त साबित कयो न त 4 जेके तव्हां बयानु कयो था, इहे चइनि खे तव्हां किथां अख़ज़ कयो आहे बाबा? अलाह जॾहिं चए थो न क़ुर में त तव्हां खां पहिरियां बि मां बणाया जॾहिं, हाणे इहे लफ़्ज़ जेके आहिनि ख़लीफ़े जे तयन ऐं उनजी तादाद खे बयानु था कनि, न त इन लफ़्ज़ खे आणणु जेको आहे इन जो को मक़सदु ई न आहे। इनखे वज़ाहत कयो न, लफ़्ज़ मां तव्हांखां पुछां थो पियो न, पहिरियनि में अलाह जेके बणाया आहिनि शिबाहत ॾिनी आहे, तव्हां शिबाहत पेश कयो न, कहिड़े नबी जा 4 ख़ुलफ़ा हुया ऐं उहे उम्मतनि चूंडिया हुआ शूरा जे ज़रिए, इहो साबित कयो। तव्हां ॿुधायो त मिनकुम अवलीन मुख़ातिब जेके आहिनि उनमें सैयदना हसन हुयो, घणनि सालनि जो सैयदना हसन? ॿुधायो मूंखे, आयत जॾहिं नाज़िल थी आहे सैयदना हसन घणनि सालनि जो हुयो? सैयदना हुसैन घणनि सालनि जा हुया? ॿुधायो मूंखे। ठीकु आहे, उहो तव्हां ॿुधाइजो मूंखे। बाक़ी रही ॿी ॻाल्हि त मिनकुम जे तव्हां लफ़्ज़ खे उमूम ते रखो था, सवाल इहो आहे त अवलीन मुख़ातिब छा मुराद कोन था वठी सघजनि? अवलीन मुख़ातिबीन खे असां अगरि मुराद वठूं त छा को मसइलो थींदो क़ुर जी आयत में? छा क़ुर जी आयत जे ख़िलाफ़ ॻाल्हि थींदी? इन वज़ाहत कयो ज़रा, छो था तव्हां अॻिते वञो? तव्हां छो नुज़ूल आयत खां अॻिते वधी करे ॿियनि खे शुमार था कयो? वजह छा आहे हिनजी? वजह मूंखे ॿुधायो हिनजी। ठीकु आहे, जे अलाह ताला हसर सां चयो आहे त आमनू मिनकुम, ईमान तो तव्हां मञा, अलाह हसर सां ई ॻाल्हि चई आहे मिनकुम खे अलाह आणे करे, त मूंखे ॿुधायो त मां छो अॻिते वञा, ॿियनि छो वञा मां? वजह ॿुधायो मूंखे। साॻी ॻाल्हि 4 वारी, तव्हांखे ॻाल्हाइण जे लाइ कुझु कोन्हे, सिर्फ़ु टाइम ज़्यादा कयो पंहिंजो बि ऐं मुंहिंजो बि। ठीकु आहे, 4 जी ॻाल्हि तव्हां न वठो। ठीकु आहे, मूंखे तव्हां एतिरो ॿुधायो त मिनकुम खे तव्हां काॾे वेंदव? मिनकुम खे त काॾे कंदव? मिनकुम जी वजह ॿुधायो मूंखे, तव्हां मिनकुम काॾे कंदव? काॾे कंदव? काॾे कंदव? तव्हां अरबी पढ़ियल ॿुधायो मूंखे, छो मां मिनकुम खे अवलीन मुख़ातिब छॾे अॻिते छो वञा मां? वजह ॿुधायो वजह। ऐं कम अस्तग़फिर मां छा मुराद आहे? तव्हां दलील छा आहे हिन मां मुराद? त इहा ई मुराद आहे त अलाह ताला मुंतख़ब करे। ऐं अगरि इहा मुराद आहे त तव्हां ॿुधायो त तव्हांजा घणा ख़लीफ़ा साबित थियनि था क़ुर मां? हिकु नालो ॿुधायो सैयदना अली जो, ई नालो ॿुधायो त क़ुर मां त मूंखां पोइ अली ख़लीफ़ो आहे, नबी खां पोइ अली ख़लीफ़ो आहे। हिकिड़ो ई पंहिंजे उसूल मुताबिक़ ॿुधायो। तव्हां उसूल ठाहे करे एॾा फसंदा आहियो, एॾा फथा आहियो शिया में, फथो उसूल मां, जो उन उसूल मां हिकिड़ी आयत कोन पेश करे सघे अली पहिरियों ख़लीफ़ो आहे। उसूल खां मां टाइम ज़्यादा कयो असांखे इल्ज़ाम ॾियण जे लाइ, पर तव्हां बि कुझु न आहे क़ुर जी आयत। हाँ, बिल्कुलु इहा तव्हांजी दावा ग़लति आहे। मिनकुम जेको आहे इहो मुक़यद मुख़ातिबिन खे नथो करे, इहो क़यामत ताईं मुख़ातिबिन जे लाइ आहे। क़यामत ताईं जेको आहे दीन रहंदी, शरीयत रहंदी ऐं शरीयत खे जेको आहे दवाम मिलंदो, इस्तिक़ाम मिलंदो, इहो क़यामत ताईं आहे। तव्हां चैन ते बीह रहियो था, ब्रेक हणो था पिया, त क़यामत ताईं उम्मत कंहिंजे हवाले आहे? ऐं नबी इमाम नंढे हुअण जे लाइ न आहिनि। अलाह क़ुर में इलाही तव्हांखे जेको आहे त नंढे हूंदे उन्हनि खे नबूअत ॾिनी आहे। ठीकु आहे, हदीस में इहा आहे त इमाम इमाम हूंदो आहे, चाहे जेको आहे नंढो ॿार छो न हुजे। अच्छा, पहिरियां माना ख़िलाफ़त अर्ज़ी आहे, भला को आसमान वारनि जी ख़िलाफ़त जी ॻाल्हि हली आहे छा? फ़िलहाल अर्ज़ त अलाह चई वियो आहे न, ज़मीन ते बणायो अथनि, हिननि खे बि ज़मीन ते बणाईंदो न। इहो लफ़्ज़ तयन ख़लीफ़े खे तयन करण जो तरीक़ो ऐं तादाद खे बयानु करे थो, जेको अलाह क़ुर में बयानु करे वियो आहे। ठीकु आहे साईं, इहो कावड़ करे जान न छॾायो। तव्हां आलिम आहियो त जवाबु ॾियो न सुहिणे नमूने सां। हाली क़ुर ते बहस थी हले, हदीस वग़ैरह ते न आहियूं। हदीस ते ईंदासीं त असां तव्हांखे नाला बि ॿुधाईंदासीं सुहिणा। ऐं ॿियो इहो उसूल तव्हांजो आहे, आयत तमामु मुंतख़िब कई आहे। तायन बयान था कनि, तादाद बयान था कनि, समाज में माण्हू बि इहे हुजनि पोइ। ठीकु आहे न, पोइ तालुत हुजे, पोइ दाऊद अचे, पोइ सुलेमान अचे, सभु था खणी अचो। पोइ चवंदो नबी बि हुजनि, मासूम बि हुजनि, जेतिरो तालुत तालुत ओतिरो तालुत हिनजी बि हुजनि। अजीब ॻाल्हि आहे तव्हां इहा तशबीह हूंदी आहे कि ख़ासि सिफ़त में, सभिनि जे लाइ तशबीह मिन कुल वजू न हूंदी आहे। तव्हां पाण आलिम सॾायो था न, तशबीह मिन कुल वजू न हूंदी आहे, मिन बाज़िल वजू हूंदी आहे। जीअं अलाह हुननि खे ज़मीनी ख़िलाफ़त ॾिनी आहे, ईअं हिनखे ज़मीनी ख़िलाफ़त ॾींदो। भई तव्हांजो मतिलबु वठूं त तव्हांजे मतिलबु मां इन आयत में अली बि दाख़िल न आहे, तव्हां 12 इमाम बि दाख़िल न आहिनि। ठीकु आहे न, त ख़ामख़ा अची करे अहिड़ा उसूल ठाहियो जो तव्हां हिन आयत मां 12 इमाम खे दाख़िल साबित कोन था करे सघो।
ठीकु आहे न, मूंखे ख़बर आहे तव्हांजी इल्मी छा आहे शिया मुनाज़िरीन जी। मां त अलहमदुलिल्लाह आज़माए चुको आहियां तव्हांखे, हे कुझु बि न आयो तव्हां हिन आयत में, सिर्फ़ु उसूल पंज ठाहे करे उन मुताबिक़ तव्हां पाण पूरा कंदा रहो। अलाए कसम मां तव्हांखे चवां न, जेके तव्हां हिन आयत में उसूल ठाहियो था न, इन उसूल मां तव्हां सही अली ख़िलाफ़ साबित करे छॾियो न, तव्हां क़यामत ताईं कोन करे सघंदो इंशाअल्लाह। चलो बात कयूं ॻाल्हि जी त इस्तिख़लाफ़ फिल अर्ज़ मां कहिड़ो तादुद थी वियो, उहो तादाद तव्हां ॿुधायो मूंखे, त क़ुर जी आयत मां तव्हां किथां सम्झो आहे अचे इस्तिख़लाफ़ मां इन मुराद 12 मुराद सिर्फ़ु 12 मुराद उहो तव्हां मूंखे ॿुधायो, उहो तादाद मूंखे तव्हां ॿुधायो त सिर्फ़ु 12 ई 12 हूंदा, इन आयत में साबित कयो मूंखे, कहिड़े अल्फ़ाज़ तव्हां सम्झायो 12? साईं कावड़ हराम आहे, कावड़ न कयो, आलिम आहियो त शिबाहत जा घणा क़िस्म आहिनि, इहो मां पुछी सघां थो सुवाल, तो शिबाहत जा घणा क़िस्म आहिनि, 6 शिबाहत जा क़िस्म आहिनि, बयानु कयो तव्हां या मां बयानु कयां? ॿियो इहो आहे त तव्हां चओ था त अली न आहे, अली असांजो आहे तव्हांजो न आहे, ख़ुलफ़ा राशिदीन में अली आहे या न आहे? कीअं था ॻाल्हायो, ख़बर पएव थी या न? था हाणे आयत में त हथु खणो, या मां तव्हांखे साबित करे ॾियां, शिबाहत अलाह जेकी आहे तायुन ऐं तादाद जे बारे में ॾिनी आहे। ठीकु आहे, मां तव्हांखे साबित, तव्हां हथु खणो आयत मां, चओ असांखे सम्झ में नथी अचे, त मां तव्हांखे साबित करे ॾियां त अलाह ख़लीफ़नि जी तादाद बि क़ुर में बयानु कई आहे, ऐं जो तरीक़ो बि बयानु कयो आहे। ऐं कावड़ छो था कयो, अली असांजो आहे माना तव्हांजो न आहे, इहा ॻाल्हि त साबित थी वई न त अली अलैहिस्सलाम तव्हांजो न आहे, असांजो आहे। बाबा अलाह शिबाहत चए थो न, अलाह छा चयो आहे त अलाह वाइदो कयो आहे मोमिननि सां, ईमान वारनि सां, त मां तव्हांखे ज़मीन ते ख़लीफ़ो बणाईंदुमि जीअं तव्हां खां पहिरियां वारनि खे बणायो हुउमि। हाणे इहो पहिरियां वारी शिबाहत तव्हां ॻोल्हींदव न क़ुर में, त अलाह जेके पहिरियां बणाया आहिनि, आया उहे 4 हुया या 12 हुया? का शिबाहत त मिले न, जेकॾहिं 12 वारी शिबाहत मिले त असां हिन आयत मां 12 मुराद वठंदासीं, जेकॾहिं पोइ हिते शिबाहत चैन वारी मिले थी त असां चैन वारनि खे मञींदासीं। हाणे इहो तव्हां पाण ॿुधायो त बाबा जेकॾहिं क़ुर में 4 साबित आहिनि या 12 साबित आहिनि, या क़ुर में पोइ हिते साबित आहिनि ई न? तव्हां जेके क़िस्म ॿुधायो ठीकु आहे, पर यादि रखिजो ईअं न थिए जो तव्हां हेॾा ॻाल्हि निकिरी कयो पर तव्हांजी इमामनि ॻाल्हि बि कई हुजे, तशबीह जो तव्हां असांखे दर्स ॾियो पिया, पर हेॾा तव्हांजी इमामनि तशबीह जी ॻाल्हि बि कई हुजे, ठीकु आहे न, इहो ख़्यालु कजो। ईअं न थिए जो तव्हां पंहिंजी तफ़सीर बयानु कयो, पंहिंजे इल्मु झाड़ियो पंहिंजा जेको आहे, त पोयां वरी तव्हांजी इमामनि जी ॻाल्हि मुखालिफ़ थी पए, इन करे ॻाल्हि उहा कजो जेका ॻाल्हि ठहे बि, ठीकु आहे। तशबीह तव्हां साबित कयो पहिरीं त कीअं 12 मुराद, तव्हां सवाल कयो, हाणे तव्हां जवाबु ॾियो न, हरी दावा कयो त मूंखे जवाबु ॾियो, जवाबु तव्हां ज़िम्मे आहे, ठीकु आहे। तव्हां तशबीह मुराद वठो था त बाबा जीअं अल्लाह ताला खणी बयानु कया पहिरीं, हाणे बयानु करे वरी तशबीह तव्हां 12 वठो था मुराद, ठीकु आहे। उहा 12 तव्हां कीअं साबित था कयो हिन आयत जे इस्तिख़लाफ़ मां, उहो तव्हां बयानु कंदो, बिस्मिल्लाह करे बयानु कयो। अगरि इहा ॻाल्हि टी ॻाल्हि तव्हां ॿुधायो त मां त तव्हां भला बकुल तव्हां जे त अल्लाह ताला नाला खणी करे इंतिख़ाब कंदो ख़िलाफ़त जो, ख़लीफ़ा जो, त पोइ सही अली नालो ॿुधायो क़ुर में किथे लिखियलु आहे, ॿुधायो सही अली नालो क़ुर में किथे लिखियलु आहे? तव्हां जेका ॻाल्हि चओ था उहो साबित कयो, बसि ॾिसो तव्हां कहिड़ी ॻाल्हि साबित था कयो। कमाल आहे सरकार, सवाल बि असां कयूं, जवाब बि असां ॾियूं, तव्हां चओ न सवाल तव्हांखे जवाब बि असां ॾियूं। बाबा अलाह जेकी शिबाहत ॾिनी आहे त तव्हांखे ख़लीफ़ो ईअं बणाईंदुमि जीअं तव्हां खां पहिरियों खे बणायो आहे। हाणे पहिरियां अलाह कहिड़ा बणाया आहिनि, इहो अलाह ॻाल्हि छो कई आहे? इहो क़ुर जो लफ़्ज़ आहे न, हदीस ते अञा कोन था वञो, इहा शिबाहत कहिड़ी तशबीह अलाह कहिड़ी आहे, काफ़ी तशबीह आहे न। तव्हां चओ त ज़मीनी आहे, बाबा ज़मीनी त जेको आहे आसमान वारनि जी ॻाल्हि त कोन थी हले न, अलाह जॾहिं मुखातिब बि ज़मीन वारनि सां आहे त पोइ अलाह जेको आहे ईअं छो चवंदो ज़मीनी, भला आसमान वारनि जी ख़िलाफ़त आहे छा? ॻाल्हि ज़मीनी वारनि जी आहे न। हाणे हिते इन शिबाहत मां इहो तव्हां साबित कयो त पहिरियां कहिड़ा माण्हू अलाह मुंतख़िब कया आहिनि ख़लीफ़ा, आया उहे उन्हनि जी तादाद बि आहे या न आहे, इहो तव्हां साबित कंदव न, दावा तव्हांजी आहे न। तव्हां इहे 4 कीअं जेके मुराद था वठो? हा, तव्हां इनकार कयो त क़ुर में तायुन ऐं तादाद ख़ुलफ़ा जो पहिरियां कंहिंजो बि ज़िक्र न आहे, त पोइ असां साबित कयूं, ठीकु आहे। तव्हां इहो दावा कयो, तव्हां इनकार कयो त बाबा क़ुर में इहो किथे बि अलाह कंहिं बि नबी जे ख़लीफ़नि जे लाइ तादाद ऐं जो तायुन मुक़ररु कोन्हे कयो पूरे क़ुर में, त पोइ असां उनजो जवाब बि ॾींदासीं। तव्हां बि वधी मां त न वियुसि, तव्हां ई 12 ख़ुलफ़ा ॾियो, ठीकु आहे न, इन करे तव्हां ॻाल्हाइण जो तरीक़ो सिखो, पोइ तव्हां ॻाल्हाइजो। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त तव्हां बार तशबीह चई रहिया आहियो, ऐं मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां तशबीह मां मुराद ख़िलाफ़त अर्ज़ी आहे, ठीकु आहे। लयस्तख़लिफ़न्नहुम फ़िल अर्ज़, ज़मीन में अलाह ख़िलाफ़त ॾींदो, कमा इस्तख़लफ़ मिन क़ब्लिहिम, जीअं अलाह पहिरियों खे ॾिनी हुई। मूंखे ॿुधायो त मां कहिड़ी ख़िलाफ़त मुराद आहे, ज़मीनी मुराद आहे न, तशबीह ज़मीनी ख़िलाफ़त जी मुराद आहे न, ठीकु आहे न। तव्हांखे इनकार आहे, तव्हां इनकार था कयो तशबीह जो, साफ़ साफ़ ॿुधायो तव्हां ज़मीन तशबीह जो इनकार था कयो, मां तव्हांखे दलाइल ॾियां किताबनि मां। चलो तव्हां ॿुधायो त अलाह ताला क़ुर में किथे बि ॿुधायो हुजे त फलाणे नबी जा 12 ख़लीफ़ा हुया, फलाणे नबी जा 12 ख़लीफ़ा हुया, तव्हां ॿुधायो, पोइ ॾिसो तव्हांखे असां तव्हां कहिड़ी आयत पेश कयो, असांखे ख़बर आहे तव्हां कहिड़ी आयत आहे, पर तव्हां पेश कयो, पोइ जेके असां हवाला पेश कंदासीं न, त हुन में एतिरा नबी आहे, एतिरा नबी आहे, पोइ तव्हां जवाबु ॾिजो ॻाल्हि जा, ठीकु आहे न। ॾिसो त तव्हां केतिरा पेश था कयो। ईअं न कयो साईं, ईअं न कयो, जॾहिं अलाह ज़मीन चई वियो आहे त ज़मीन ते ख़लीफ़ो बणाईंदो, त पोइ अलाह तशबीह वरी ज़मीन जी कीअं ॾींदो? इहो सम्झ में अचेव थी ॻाल्हि? जॾहिं अलाह चयो आहे तव्हांखे ज़मीन में ख़लीफ़ो बणाईंदुमि, त वरी तशबीह बि जेको आहे अलाह ज़मीन जी ॾींदो, त ज़मीन ते तव्हांखे बणाईंदुमि, ठीकु आहे। छो माण्हू अलाए हिन मां आसमान जो जेको आहे मुराद वठंदा छा? हिते इन तशबीह मां तायुन ऐं तादाद आहे, त घणा ऐं जेके आहिनि बणाईंदुमि मां, पहिरियां मां घणा बणाए चुको आहियां, इन ॻाल्हि ते अचो, हिन खां भॼो छो था? बाबा साईं तव्हांजे इल्म में आयो आहे, आयत त पेश कयो न, ॻाल्हि अॻिते वधे न, तव्हां ज़िद छो था कयो ईअं? उहा आयत पेश कयो न, त अलाह कहिड़े नबी जा घणा ख़लीफ़ा बणाया आहिनि, पेश कयो। तव्हां ज़मीनी ख़िलाफ़त जो इनकार था कयो न, चलो ठीकु आहे, मां तव्हांखे शिया वाला पेश थो कयां, तव्हां रद्द कजो वञो, ठीकु आहे।
बाबा साईं वरी तव्हां किताबनि ते विया वे हवालनि ते विया वे, अञा त क़ुर जी आयत ते बेस थी हले, अञा तफ़सीरनि ते कोन्ह विया मुंहिंजा साईं, छो ईअं कयो था? ज़मीन ते ख़लीफ़ा आहिनि, इनकार न आहे। मां चयो जो इनकार आहे, मां जॾहिं अलाह चयो आहे पोइ हिते त तव्हांखे ज़मीन ते ख़लीफ़ो बणाईंदो त बसि आहिनि ई ज़मीन जे लाइ, इन्हनि जी ख़िलाफ़त आहे ई ज़मीन जे लाइ। त हाणे अलाह तशबीह छो थो ॾिए पोइ हिते? इहा त पोइ तशबीह फ़ुज़ूल थी वई न, जॾहिं अलाह ज़मीन वारनि जो अर्ज़ु करे थो, वरी बि अलाह चए थो तव्हांखे बि ज़मीन ते बणाईंदो, पोइ हिननि खे अलाह खे आसमान ते बणाइणो हो छा? ज़ाहिर आहे हिननि खे ज़मीन ते रहंदा त ज़मीन ते ख़लीफ़ा थींदा न। तायुन ऐं तादाद जे लाइ तशबीह ॾिनी आहे अलाह। हाणे जेकी आयत तव्हांजे ज़हन में आयो आहे पेश कयो न, कहिड़ी आयत आहे? त बसि उहा हूंदी त असां मञे वेंदासीं बाबा की इहा आहे। पढ़ो था शेख तुसी छा लिखियो अथई, तो यानी बनी इसराइल अर्ज़ शाम बाद इहलाकिल जवाबिरते, ठीकु आहे। तशबीह तव्हांजे ख़ुदि तुसी साहिबु लिखियो आहे, तव्हांजे शेख ताइफ़ा साहिबु, त अर्ज़ी ख़िलाफ़त आहे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो सही केरु, तव्हां तुसी तव्हां? मौलवी शाहबान आलिम मां इनखे बाबा साईं तफ़सीर ॾे त मां अञा वियो ई कोन आहियां न। क़ुर जूं बाज़ आयतूं बाज़ जी तफ़सीर आहिनि। क़ुर पाण पंहिंजे आयतनि जी तफ़सीर थो करे। इहो ख़लीफ़ो ज़मीन ते बणायो अथव, इहा तफ़सीर आहे। तव्हां खां पहिरियां बि जेके बणाया आहिनि इहा तफ़सीर थी करे उन जी। हाले तफ़सीर ते असां वञूं ई कोन था न, त आयत ख़ुदि तफ़सीर जॾहिं करे थी त पोइ असां तफ़सीर छो वेंदासीं? पहिरियां क़ुर मां तूं साबित कर न, तशबीह त क़ुर मां, इहा तूं जेके दाऊद वारनि जी, इहा तूं ख़िलाफ़त पेश करे हा न, आयतूं छो न ॾे? ठीकु आहे, जेके शइ तव्हां वटि आहिनि क़ुर जेकी आहे त इन्हनि जी ख़िलाफ़त बि त क़ुर मां साबित आहे न, दाऊद सुलेमान। पर इहा तव्हां पेश कई शिबाहत जेकी आहे इहा क़ुर मां आहे। इहो शिबाहत वारो लफ़्ज़ छॾियो कोई ज़मीनी जे लाइ न आहे। ज़मीन बि आहे त ज़मीन ते आहिनि, इहो त असां मञूं था त ज़मीन ते ख़लीफ़ा आहिनि, आसमान ते न आहिनि। हाणे उहे ख़लीफ़ा उन्हनि जो तादाद तयन कहिड़ो आहे, घणी तादाद में ख़लीफ़ा अलाह पोइ हिते बणाया आहिनि कंहिं नबी जा, इहो बयानु कयो न। इहा तफ़सीर ख़ुदि क़ुर जी तफ़सीर आहे। जी जी, हे बसि ईअं हुयो, हिनखे इल्मु न हुयो। ऐं सैयद सही आहे, माशाअल्लाह, सुहिणो ॻाल्हाए थो, सुहिणे नमूने सां मिठे अंदाज़ में जेको आहे जवाबु ॾिए थो। हे त भेण पोइ त मौला अली जो बि इनकार करे अची, तव्हांजो अली बि न आहे हिन में, अली बि न आहे, हसन बि न आहे, हुसैन बि न आहे, ऐं गंढ ॿधी बीह रहो टिनि ख़लीफ़नि ते न। हालांकि क़ुर जी आयत अलाह पाण बि चए त बाज़ आयतूं बाज़ आयतनि जी तफ़सीर आहिनि। हिते अलाह जेकॾहिं शिबाहत ॾिनी आहे त उहा शिबाहत फ़ुज़ूल न आहे। बसि शिबाहत मां जेको आहे अर्ज़ी ख़लीफ़ा आहिनि, उहा ठीकु आहे, अर्ज़ ते ज़मीन ते आहिनि।